यार अबो भी बीमार आ, पैसो भी ना है, की कजे अदा गाल बुधी थी वरी केड़ी गाल आ? अग में मैं परेशान बैठो आ। अदा यकीन करे मुझी दिल नथी चे जो मां तोखे उहा गाल बुधाया। आखिर केड़ी गाल आहे उहा जो तुझी दिल नथी चे बुधाण ते? अदा हाणे पुछे तो तोखे बुधाया तो ए पाण वारो भा है न दादन, इहो चए तो अबे जी साइकिल दियो तो पो वनी अबे के पैसा दिया। मना त अबे वारी साइकिल ॾियो दादन खे, हीअं न उहा विकणी पोइ अबे जो इलाज कराईंदो। हया वियो छॾे, बिहाई वई वधी। अड़े उहा अबे वारी पुराणी साइकिल आहे, उहा मोलाई पाण हलाईंदो आहे, उन्ही जो कढ पियो आहे। और इनखे त हया शर्म बि न आहे। क्या मुंहिंजा मौला अहिड़ी बेहया औलाद कंहिंजे घर में पैदा न कजांइ। अदा इहा थी अॼुकल्ह जी औलाद। हाणे सही चए तो अबे जी साइकिल दियो त विकणी करे पो वनी अबे जो इलाज कराया। अरे बाबा का ॻाल्हि ई न आहे। साइकिल ॾियो त मां विकणी अची अबे जो इलाज करावां? हा ए आयो थी इहा थी लांती औलाद दादा। बस सही, शर्म भी नथो अचेस न। अरे ॻाल्हि त ॿुध, जॾहिं असां अबे जा पैसा तोखे ॾियूं था, बाबा ठीकु आहे इलाज करायूं था, कुझु तूं कर, कुझु इन कया, कुझु मां कयमि, तूं मुंहिंजी साइकिल जी कढ पियो आहे। हा उहो साइकिल ते कुराड़ो मुड़ुसा घुमंदो आहे, भाॼी सब्जी वठी ईंदो आहे। तोखे इहा ख़बर ई न आहे त मजबूरियूं ईंदियूं आहिनि, मजबूरनि जे करे असां पंहिंजे घर जो सामान विकणूं। अरे बाबा ॻाल्हि ॿुधो न, मां साइकिल उनजो विकणी करे मुंहिंजो इलाज कराईंदुसि न। हैफ़ आहे तुंहिंजे मथां, हैफ़ थी हुजे अलाह जी कसम आहे। अहिड़ी औलाद को शर्म ई नथसि यार। ख़ुदा जी कसम आहे, अहिड़ी औलाद अलाह कंहिंखे ॾे बि न। इहा हाणे वञ, शकी थिए थो। कद ॾिसेसि, बुत ॾिसेसि, हेतिरी मजबूरी अची वई आहे, साईं हाणे घर जा सामान विकणूं। अदा हाणे ॻाल्हि ॿुध, तूं मां बंदोबस्तु कयो, छॾे लांती खे छॾेसि। हा त ईअं ई करणो असां पवंदो, पंहिंजो पाण कराईंदासीं। अलाह ख़ैर कंदो। अचो अचो।